बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहन्नासुत्तकू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा व खलक़ मिनहा ज़ौजहा व बस्स मिनहुमा रिजालन कसीरन व निसा। सदक़ल्लाहुल अज़ीम। कुरान पाक जो सीपारो चौथों सूरत निसा जी शुरुआत। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला जे नाले सां शुरू था करियूं, बाझारो निहायत रहम वारो। या अय्युहन्नासुत्तकू, ऐ इंसानो डिजो पंहिंजे रब खां, उहो अल्लाह जे पैदा कयो तव्हांखे हिकिड़ी नफ़्स मंझां। नफ़्सऊं वाहिद, हिकु नफ़्स मां पैदा कयो। हिकु नफ़्स खां मुराद यानी हज़रत आदम अलैहिस्सलाम मां अल्लाह ताला कुल इंसान खे पैदा कयो। व खलक़ मिनहा ज़ौजहा, ऐं उन मां उन जी घरवारी पैदा कई, यानी हज़रत आदम अलैहिस्सलाम मां अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम जी घरवारी यानी बीबी हवा खे पैदा फरमायो। व बस मिनहुमा रिजालन कसीरन व निसा, ऐं उन ॿिन्ही मंझां अल्लाह ताला मर्द ऐं औरतूं घणियूं पैदा कयूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा मंझां अल्लाह ताला मर्द घणा पैदा कया, औरतूं घणियूं पैदा कयूं। इन इंसान ज़ात में उहे सभ खां पहिरीं हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह पैदा कयो। उन ॿिनि ज़ातियुनि मां हज़रत आदम अलैहिस्सलाम बीबी हवा ॿिनि शख़्सनि मां अल्लाह कुल इंसान खे पैदा कयो। कुल आदम जो औलाद रब करीम उन्हनि मंझां पैदा कयो। जॾहिं अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे फरमाए त ज़मीन ते लही वञो, अल्लाह ताला फरमाए व कुल नहबितू, तव्हां लही वञो, त हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह जे अमर सां, ख़ुदा जी कुदरत सां दुनिया जे तख़्ते ते आयो। क़ुरान पाक जी तफ़सीरनि में ऐं ॿियनि किताबनि में लिखियो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम हिंद ते अची लथो, बीबी हवा जिद्द में लथी। जिद्द अरबी में ॾाॾो ऐं ॾाॾी खे चयो वेंदो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम दुनिया जे तख़्ते ते जॾहिं आयो, तॾहिं अल्लाह ताला हज़रत जबरील अलैहिस्सलाम खे मोकिलियो। हज़रत जबरील अलैहिस्सलाम हज़रत आदम अलैहिस्सलाम खे कुझु कणक जा दाणा ॾिना त हीउ तव्हांजो रिज़्क़ आहे, तव्हां खाओ। हज़रत आदम अलैहिस्सलाम हज़रत जबरील अलैहिस्सलाम खे चवणु लॻो त हीउ उहो मूंखे दाणो नज़र पियो अचे जेको मूं जन्नत में खाधो, इन जे करे त अल्लाह ताला मूंखे कढियो आहे। अल्लाह ताला हज़रत जबरील अलैहिस्सलाम खे हुकुम फरमायो त सुहिणे आदम अलैहिस्सलाम खे फरमा इहे कणक जा दाणा ज़मीन में पोख। हज़रत आदम अलैहिस्सलाम ज़मीन में आबादी कई, यानी ज़मीन खे ढगनि जे ज़रिए खेड़ियो, ऐं उन ज़मीन में हज़रत आदम अलैहिस्सलाम कणक जा दाणा पोखिया। जॾहिं कणक तयार थी, हज़रत आदम अलैहिस्सलाम पाण लाबारो कयो। लाबारे करण खां बाद में उहे कणक जा दाणा हज़रत आदम अलैहिस्सलाम पीही, ऐं उहे कणक जी दाणनि जी कणक जे अटे जी पहिरीं मानी हज़रत आदम अलैहिस्सलाम खाधी। त दुनिया जे तख़्ते ते हज़रत आदम अलैहिस्सलाम जी पहिरीं ग़िज़ा हुई कणक जे दाणनि जी मानी, यानी कणक जे अटे जी मानी ही। हज़रत आदम अलैहिस्सलाम ॿिया केतिरा सभु नबी सॻोरा पंहिंजे हथ जो अमल कंदा हुआ, पंहिंजे हथ सां कमु करणु इहो सुन्नत आहे। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे, तमामु नबियनि जी सुन्नत आहे। हीअ हज़रत इदरीस अलैहिस्सलाम दर्जी जो कमु कंदो हो, ऐं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम लोह जा औज़ार ठाहे विकिणी पंहिंजो गुज़र कंदो हो। हज़रत आदम अलैहिस्सलाम दुनिया जे तख़्ते ते आयो, ज़मीन कई, खेती बाड़ी कई, आबादियूं कयूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम बीबी हवा दुनिया जे तख़्ते ते आया, अल्लाह जी कुदरत सां उहे पाण में मेल मुलाक़ात कई। पहिरीं त हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा जॾहिं जन्नत खां लथा त 300 साल हिक ॿिए खां परे हुआ, जुदा हुआ। हज़रत आदम अलैहिस्सलाम हिकिड़ी जॻह ते, बीबी हवा ॿी जॻह ते, यानी हज़रत आदम अलैहिस्सलाम 300 साल अल्लाह ताला खां दुआ घुरंदो रहियो। उहा दुआ क़ुरान पाक जे 8 सिपारे में आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम हीअं चवंदो रहियो, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन मिनल ख़ासिरीन। मुंहिंजा रब, मूं पंहिंजी जान ते ज़्यादती कई आहे, मूंखे माफ़ फरमा। असांजा रब जे माफ़ न कंद त आऊं ज़्यादती कंदड़ मंझां थी पवंदुसि। आम माण्हू जे इहो चइबो त मुंहिंजा मौला मूं पंहिंजी जान ते ज़ुल्म कयो आहे, मूंखे माफ़ कर। जे माफ़ न कंद त आऊं ज़ालिमनि मंझां थी पवंदुसि। पर नबीअ जे लाइ इहे लफ़्ज़ मुबारक इन अंदाज़ में न बयानु कबा। नबीअ सॻोरे जे लाइ इन लफ़्ज़नि जो तर्जुमो ईअं कबो, ऐं मुंहिंजा अल्लाह मूंखे माफ़ फरमा। जे मूंखे माफ़ न कंद त आऊं हद खां लंघंदड़ मंझां थी पवंदुसि, मूंखे माफ़ फरमा। हज़रत आदम अलैहिस्सलाम 350 साल रोअंदो रहियो। किताबनि में अचे थो त हज़रत आदम अलैहिस्सलाम रूह ज़मीन ते जेके बि इंसान ज़ात रुना ऐं रोअंदा, क़यामत जेके अल्लाह जे ख़ौफ़ में रोअंदा,
सभिनी जे रुअण खां हज़रत आदम अलैहिस्सलाम जा रुड़क वधीक दुनिया में थी विया। हज़रत आदम अलैहिस्सलाम एतिरो त दुनिया ते रुनो हो जो उन जे रुड़कनि मां अल्लाह ताला ऊद, सुंबुल ऐं केतिरा ख़ुशबू जा वण पैदा फरमाया। हज़रत बीबी हवा जे रुअण जे करे उन्हनि जे रुड़कनि मां अल्लाह ताला लौंग पैदा फरमाया। इहा रवायत मदारिज नबूवत जे ॿिए जुल्द में आहे ऐं ॿियनि किताबनि में लिखियो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जॾहिं जन्नत में आयो ख़ुदा जे ख़ौफ में रुअंदो रहियो ऐं केतिरा साल हज़रत आदम अलैहिस्सलाम मथे कंध न खयो, सदाईं हेठि कंदो हो अल्लाह जे ख़ौफ में त मुंहिंजा मौला मूं कणक जो दाणो खाधो। हिकिड़ो कणक जो दाणो जॾहिं अल्लाह जे नबीअ खाधो शैतान भुलायो। अल्लाह से क़ुरान पाक में फरमायो, इहा क़ुरान जी आयत सूरत ताहा जे अंदरि आहे, त स्क्रीन ते ॾिसी सघंदा। आदम अलैहिस्सलाम इन ॻाल्हि खे विसारे छॾियो त जेको मूं मना कई कणक जो दाणो न खाइजे, पर हिकिड़े कणक जे दाणे खाइण जे करे हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जन्नत में लाथो, दुनिया जे तख़्ते ते आयो ऐं पहिरियों हज़रत आदम अलैहिस्सलाम जो ताम कणक जी मानी ऐं पहिरियों लिबास हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह हुकुम फरमायो त रिढ जे उन जो उनजा जेको वार थींदा उन मां जेका चादर ठाही वई उहा हज़रत आदम अलैहिस्सलाम पातो। उन खां बि अॻु में जॾहिं दुनिया जे तख़्ते ते आयो त इंजीर वण हज़रत दाऊद अलैहिस्सलाम हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पना ॾिना। हज़रत आदम अलैहिस्सलाम इंजीर वण जा पना पंहिंजे जिस्म ते ढकिया हुआ। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला दुनिया जे तख़्ते ते मोकिलियो त जीअं अल्लाह पंहिंजी कुदरत जो मज़र दुनिया वारनि खे ॾेखारे, निज़ाम पैदा कर अल्लाह जी कुदरत जो त तमामु इंसान मख़लूक जेके बि इंसान आदम जो औलाद पैदा थियनि, पर जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी अल्लाह ताला तौबा क़बूल कई, इहो इंशाअल्लाह ॿी क़िस्त में ॿुधाईंदासीं, तमामु वॾो वाक़ियो आहे त तौबा हज़रत आदम अलैहिस्सलाम जी कीअं क़बूल पई। पर हज़रत आदम अलैहिस्सलाम बीबी हवा जी जॾहिं तौबा क़बूल पई त अरफात जे मैदान में ॿई गॾिजी आया, तौबा क़बूल पई। उन खां पोइ अल्लाह ताला जी कुदरत सां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे बीबी हवा मज़ा जोड़ा जोड़ा ॿार पैदा थिया, यानी हिकु पुटु हिकु न्याणी अल्लाह जी कुदरत सां। इन में माण्हुनि जा पंहिंजा ख़्याल आहिनि त कीअं थींदो। क़ुरान पाक जी तफ़सीर लिखियो आहे त जीअं आम इंसान खे आम औरत खे ॿार थिए थो, ईअं साल में ॿिए साल टे साल अल्लाह पंहिंजी कुदरत सां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जाड़ा औलाद नसीब फरमाया, हिकु पुटु हिकु न्याणी गॾु ॼमंदा हुआ। छो त जेको हिकिड़ो साल भाउ भेण गॾु ॼावा, पर ॿिए साल जेके भाउ भेण गॾु ॼमंदा हुआ त पहिरियों भाउ पहिरीं भेण सां, पहिरियों भाउ पोएं भेण सां, वरी पहिरीं भेण अॻिए भाउ सां थींदी। इन थोरो सालनि जे फ़र्क़ सां हज़रत आदम अलैहिस्सलाम जी औलाद जो ईअं अल्लाह जे हुकुम सां निकाह थींदो हो। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जाड़ा ॿार ॼमंदा हुआ, पर अल्लाह जी अमर सां जॾहिं हज़रत शीस अलैहिस्सलाम हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ॼाओ त अकेलो ॼाओ। हज़रत शीस अलैहिस्सलाम सां गॾु ॿी का भेण गॾु कोन ॼाई, न को भाउ गॾु ॼाओ, छो त हज़रत आदम अलैहिस्सलाम जी औलाद मां पहिरियों नंबर आदम अलैहिस्सलाम खां बाद ॿियो नंबर ऐं आदम जी औलाद में पहिरियों नंबर नबी हज़रत शीस अलैहिस्सलाम हो। हज़रत शीस अलैहिस्सलाम सां भेण भाउ जो गॾिजी को बि न ॼाओ। इन में क़ुरान पाक जी तफ़सीर लिखियो आहे ऐं ॿियनि केतिरनि किताब लिखियो आहे त इन में अल्लाह ताला जी हिकमत इहा हुई त हज़रत शीस अलैहिस्सलाम जे पुष्ट मां अल्लाह ताला आख़िर ज़मान जे नबी ख़ातमन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुक़द्दस के अल्लाह ताला पैदा फरमायो। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजो महबूब पंहिंजी ज़ात में, सिफ़ात में, कमालात में बेमिसल बेमिसाल आहे त महबूब जे ख़ानदानी नसब में ॿियो को शामिल न हुजे त हज़रत शीस अलैहिस्सलाम हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अकेलो शहज़ादो ॼाओ। इंशाअल्लाह अॻियां ॿी क़िस्त में तव्हांखे ॿुधाईंदासूं त हज़रत आदम अलैहिस्सलाम जे औलाद जो पाण में निकाह कीअं थियो ऐं हाबील ऐं काबील जो वाक़ियो क़ुरान पाक में जेको आहे उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासूं त हज़रत आदम अलैहिस्सलाम जो औलाद हाबील ऐं काबील जो मामिलो जेको थियो क़ुरान पाक में तव्हांखे ॿी क़िस्त ॿुधाईंदासूं।